ऐं राशिद साईं चयो त शाह जाए रिसाला चुमियो पियो चुमई ॼण त महबूब मुंहिंजे जो गल थियो लॻे। ऐं मूं कंहिं गज़ल में लिखियो त ॻाल्हि तोहफ़े जी निकिती त ॻोल्हे सखी शाह जो मुंहिंजे लाइ रिसालो खई। मुंहिंजे साम्हूं वेठल सिंध जेड़ा दानश्वर साईं मीर मोहम्मद पीरदादो जाम आदर्श असगर शाहनवाज हिन इदारे जा मोतबर ऐं मुहतरम उस्तादो मुझे देश जा प्यारा बारणो गुलन जेड़ा बारणो नंढड़ियों भेनरो हक मौजूद जिए लतीफ सच पुछो त मुखे गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल कादियाबंद में जॾहिं बि दोस्त सॾींदा आहिनि त ईंदे तमामु घणी सराहई थींदी आहे त हिननि दोस्तनि सिंध सां मोहब्बत जो धरतीअ सां मोहब्बत जो तइलीम सां मोहब्बत जो ऐं लतीफ़ सां मोहब्बत जो जेको सबूत ॾिनो आहे उहो क़ाबिले दाद आहे तहसीन जोॻो आहे। साईं कुरैशी साहिब खां वठी हिन इदारे जे समूरनि उस्तादनि साईं गुलाम मुर्तज़ा शाह साईं मुमताज़ साईं बदर साईं मुनीर साईं राहू साहब खुदा बख्श लाहौती असांजो प्यारो ऐं ॿियनि जूं जेके महिनतूं आहिनि उहे इंतिहाई क़ाबिले दाद आहिनि। अॼु उन्हनि जश्न लतीफ़ मल्हायो आहे ॿारनि जे लाइ ख़ासि तौर ते त साम्हूं शाह साईं जो रोज़ो आहे स्टेज ते शाह जो रिसालो आहे ऐं तंबूरो या तानपुरो आहे त ही जेको सुठाव आहे यकीन ॼाणो त माना लतीफ़ जो सॼो जेको स्ट्रक्चर आहे लतीफ़ जी जेका सॼी महिनत आहे उहा असांजे साम्हूं अची थी वञे। साईं हेबत चयो त शाह लतीफ़ जे लाइ हिकिड़ो ख़्यालु आहे जेको साईं ज़ाहिर कयो त शाह लतीफ़ उम्मी हुयो अणपढ़ियलु हुयो। खोड़ सारनि आलमनि जी इहा राय आहे जेका साईं बयानु कई त शाह साहिब उम्मी हुयो पर असांजी राय आहे त शाह साहिब उम्मी न पर दुनिया जो वॾे में वॾो आलिम हुयो।